मेहर खान रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर बी सेक्शन थाणे ते झेड़े जे केस में गिरफ़्तार थियल जवाबदार अब्दुल गफ्फार मल्हा जी अचानक तबियत ख़राब थियण सबब पुलिस बेहोशी जी हालत में खणी तालक अस्पताल मेहर पहुचायो, जिते ड्यूटी डॉक्टर पारां दिल जी दौरे ऐं छाती में तकलीफ़ हुजण जो ख़दशो ज़ाहिर करण बाद खेसि वधीक इलाज लाइ लाड़काणो अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस हिरासत में बेहोश थियल पोरियत जे भाउ ज़मीर मल्हा ऐं वारसन पारां दाहींदे चयो त 29 अक्टूबर ते पुलिस बेगुनाह झेड़े जे केस में पोरियत अब्दुल गफूर मल्हा खे गिरफ़्तार करे लॉकअप कयो हो, जंहिंजी अञा अचानक तबियत ख़राब हुजण करे अस्पताल आंदो वियो। असांखे ख़दशो आहे त पुलिस असांजे मुखालिफ़नि खां रिश्वत वठी खेसि तशद्दुद कयो आहे। पुलिस असां सां ज़ुल्म कयो आहे। एसएसपी दादू वाक़े जो नोटिस वठी शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ कयो वञे। मेहर पुलिस मूजिब त 15 ॾींहं अॻु मेहर भरिसां ॻोठ गंजा में नारी साइका मल्हा जे कोर्ट में खुला जे ॾिनल दरख़्वास्त बाद मल्हा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में थियल झेड़े जे केस में अब्दुल गफ्फार मल्हा खे गिरफ़्तार कयो वियो हो, जॾहिं त जवाबदार खे अदालत में पेश करण बाद खेसि रिमांड ते पुलिस कस्टडी में हुयो, जंहिंजी अचानक तबियत ख़राब थी, जंहिंखे फौरी खणी खेसि अस्पताल आंदो, जॾहिं त डॉक्टरनि पारां दिल जी तकलीफ़ जे ख़दशे सबब उनखे वधीक इलाज लाइ लाड़काणो अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त तशद्दुद करण जा इल्ज़ाम ग़लत आहिनि। पुलिस पंहिंजी ख़र्च ते जवाबदार खे इलाज लाइ लाड़काणो जे NICVD अस्पताल मुंतक़िल कयो आहे।